अड़ा भी गुरु जा प्यारा आहिनि प्यारी साध संगत जे असांखे कोई थोड़ी लालच दींदो आ त असीं ऊंझा थी वेंदा आहियूं। भाई दयाला जी चवण लगा मां के हाथ न लाओ, जलाद खिलण लगा। दयाला रजी वई मजहब कबूल करे तो भाई तव्हांखे के चयो मां रजी वयमि, मां इन देग में पाण वेंदमि। छो त इन देग में मुंहिंजे गुरु पातशाह जी शहादत थी हुई। मुंहिंजी खुश नसीबी आ जज मुंहिंजी शहादत भी ईअं थिए थी। भाई दयाला जी खिलदे खिलदे हुन पानी जी उबलदी देग में वेही रहिया प्यारी साध संगत जी। उन्हनि खां आखिरी ख्वाहिश पुछी वई त उन्हनि छा चयो कि मूंखे जपजी साहिब जो पाठ करणो। देग में वेही करे भी उन्हनि जपजी साहिब जो पाठ कयो आहे प्यारी साध संगत जी। असां करे सघंदासीं? अॼु थोरी देर थी वेंदी आहे प्यारी साध संगत जी, असां चवंदा आहियूं अॼु न सुभाणे रहराज साहिब जो पाठ कंदासीं। अॼु 10 बजे ना 11 बजे उथिया आहियूं, अॼु न सुभाणे जपजी साहिब जो पाठ करे वरदासीं। उन्हनि खे शहादत जे टाइम भी पुछो वियो तव्हांजी आखिरी ख्वाहिश आहे? उन्हनि चयो मुंहिंजी आखिरी ख्वाहिश आहे मां पंहिंजे गुरु जे वल मुंहुं करे शहादत प्राप्त कंदमि। जाते गुरु तेग बहादुर पातशाह वेठा आहिनि, उन्हनि ॾे मुंहुं करे मां शहादत प्राप्त करणु चाहियां थो। काज़ी खिलण लॻो, तव्हां चरिया थी विया आहियो। गुरु तेग बहादुर पातशाह खे चवण लॻा, तेग बहादुर सफ़ा बेतरसो आ, तुंहिंजे सरदारनि खे तुंहिंजे सेवकनि खे एतिरा तसियाता मिलनि पोइ बि तुंहिंजी दिलि नथी पिघले। गुरु तेग बहादुर पातशाह काजी के चवण लगा, प्यारी साध संगत जी काजी साहब तव्हांजो पढ़ायल शागिर्द अगर बेकारे वनी करे परीक्षा करे चे और अवल अचे तो तोखे खुशी थींदी या दुख थींदो? काजी चवण लॻो मुंहिंजो पढ़ायल शागिर्द बेकारे वनी करे जे अवल अचे तो मुंहिंजे लाइ ॾाढी खुशी जी ॻाल्हि आहे। तो गुरु पातशाह चवण लॻा अॼु मुंहिंजो भी सीनो गर्व सां मथे थी वियो आहे जे सेवकनि मुंहिंजी सेवा कई, परमात्मा जो नाम जपियो, अॼु उहे अवल आया आहिनि परमात्मा जी दरगाह में। धर्म छॾण कबूल न कयो तो शहादत कबूल कई अथऊं। अॼु मां ॾिसी करे ठरां पियो, ख़ुशि पियो थियां कि इन्हनि शहादत प्राप्त कई। और ॾिसो शहादत प्राप्त करण जे टाइम में गुरु तेग बहादुर पातशाह जे चेहरे ते कोई भी शिकवो न हुयो। उनखां पोइ भाई मतीदास भाई सतीदास उन्हनि खे भी शहीद कयो वियो। भाई मतीदास के आरे सां चीरियो वियो प्यारी साध संगत जी। जलाद चवण लॻो मतीदास मजहब कबूल कर, जे आरो लॻई आरे जी तकलीफ़ घणी थी। काजी के चवण जलाद के चवण लॻो भाई मतीदास आरे जो स्वाद मां कॾहिं भी न वतो। जलाद जस आरे जो स्वाद न हूंदो, आरे जी तकलीफ़ हूंदी आ। जे थोरो भी मथे ते लॻई त खून जा फुआरा निकिरी ईंदई मतीदास। भाई मतीदास चवण लॻा अच्छा तो थोरो छो तिखो कयो थी, आरो अञा वधीक तिखो करे अच, आरो अञा वधीक तिखो करे अच, अॼु मां आरे जो स्वाद वठण थो चाहियां। मतीदास आखिरी ख्वाहिश ॿुधाए पंहिंजी, हाथ जोड़े करे चवण लॻो आखिरी ख्वाहिश मां जपजी साहिब पढ़दे पढ़दे शहादत प्राप्त करण चाहियां थो। जिन टाइम मांखे शहीद करो, मुंहिंजे मथां आरो हलाओ, मुंहिंजो मुंहुं मुंहिंजे गुरु रे कंजाओ। भाई मतीदास भी शहीद थी विया शुक्र कंदे कंदे। भाई मतीदास जे शरीर जा 2 टुकड़ा थी विया प्यारी साध संगत जी। उन शरीर जे टुकड़नि में जपजी साहिब जी आवाज अचे पई, जिस ताईं सलोक पूरो न थियो जिनी नाम दे आया गए मसकत गाल, नानक ते मुखुजले केती छुटी नाल। उस ताईं उन शरीर में आवाज अचे पई। भाई सतीदास के कपां जे बोरे में बंद करे साड़े वियो। भाई मतीदास भी चयो मां जपजी साहिब तो पढ़ण चाहियां। गुरु तेग बहादुर पातशाह के चयूं अज तुझे सेवकन के शहादत दिनी आ, सुभाणे तुंजी वारी थी।
गुरु तेग बहादुर पातशाह उन टाइम में भी शुक्र करन पिया पहिरीं साध संगत जी। जे अॼु असांजी उंगली ते थोरो कट अची वेंदो आहे सॼो घर मथे ते खणी छॾंदा आहियूं। सीस लवण सोली ॻाल्हि न आहे पहिरीं साध संगत जी। गुरुद्वारे में अचूं था कथायूं ॿुधूं था उन टाइम दिलि नरम थी वञे। जे गुरुद्वारे खां ॿाहिरि था वञूं त शादियूं थियूं यादि अचनि। घर में कोई गमी खुशी थी वेंदी आहे प्यारी साध संगत जी ड्रिजदा आहियूं। हालांकि पाण खे दिलि न थींदी के फंक्शन ते वञूं के शादी ते वञूं। ड्रिजण खां वधीक माण्हुनि जो लॻंदो आहे भई माण्हू छा चवंदा। घर में न हाणे गमी थी 10 मिंट में शादियूं पिया करनि। गुरु पातशाह ने असांजे करे एॾा तसिया झेलिया। अॼु उन्हनि जी शहादत में असांखे शादियूं पियूं यादि अचनि। अॼु असां उन्हनि सां गद्दारी करे वेठा आहियूं। छा उन्हनि खे ख़बर न हुई जंहिंजे करे शहीद थियूं था उहे कीअं हूंदा। गुरु पातशाह जी शहादत थी वई पहिरीं साध संगत जी। उहो सीस खणी गुरु पातशाह जो सीस हिकु पासे किरियो दड़ हिकु पासे किरियो प्यारी साध संगत जी। गुरु पातशाह जो सीस खणियो भाई जेता जी। वो अनंतपुर साहिब वञण लॻो गुरु गोबिंद सिंह पातशाह ॾे। रस्ते में हिकिड़ो सिख मिलियो भाई जेता जी रोए भी पियो साहिबनि जो सीस भी खणी वञे पियो। रस्ते में हिकिड़ो गुरसिख मिलियो भाई काॾे पियो वञे रात थी वई आहे तो रोइण लॻो। मां सफ़र ते आहियां तो चवण लॻो भाई अॼु मुंहिंजे घर हल रात काफ़ी थी वई आहे आराम करे सुबुह जो पंहिंजो सफ़र वरी शुरू कनी। तो भाई जेता जी उनके घर में आहिनि। गुरु पातशाह जो सीस हिकिड़ी चादर में लपेटियल आहे। उहा चादर खून सां भरी पई आहे प्यारी साध संगत जी। जेको गुरसिख उते मिलियो उन चयो भाई तू गुरु तेग बहादुर पातशाह जो सिख आहे। चए हा। वो प्यारो चवण लॻो गुरु तेग बहादुर पातशाह खे मुंहिंजी मयार वञी ॾिनई। उन्हनि वाइदो कयो हुयो मां तुंहिंजे घर ईंदमि पोइ बि न आया आहिनि। उनखे ख़बर न आहे मुंहिंजे गुरु शहादत प्राप्त करे छॾी आहे। आनंदपुर साहिब वञी करे गुरु पातशाह खे चवंदई गुरु पातशाह तव्हांजो सिख मयार पियो ॾे कि मांखे दर्शन न ॾिना अथव मुंहिंजे घर ज़रूर अचिजाओ। प्यारो चवण लॻो भई मां गुरु तेग बहादुर पातशाह जे लाइ चादर वठी रखी आहे जेकी मां उन्हनि खे सरोपा जे रूप में ॾींदमि। भाई जेता जी ज़ारो ज़ार लोण लॻा पहिरीं साध संगत जी। और गुरु पातशाह जे सीस ना कपड़ो हटाए करे चवण लगा प्यारा गुरु तेग बहादुर पातशाह तुसां वाइदो करे वया हुया अज तुझे घर उहा चादर ही वठण आया थी। अज तुझी सरोपा तोखो वठण आया थी। वो प्यारो ॾिसी करे ज़ारो ज़ार रोवण लॻो। जंहिंजे मन में प्यार हूंदो आहे न प्यारी साध संगत जी उहे रोई पवंदा आहिनि। उन्हनि जी दिलि ई न आहे कंदी इन्हनि ॾिहाड़नि में कोई शादी विया करण जी।